अस्सलाम वालेकुम नाज़रीन। राज़ी देरो खां ख़बर शामिल कंदासीं कोडल खान कोरी राज़ी देरो खैरपुर लाड़काणो रोड वटां सिंधुअ जे पुल मथां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मौलाना राशिद मामून सूमरे जी अॻवानी में सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। JUI जे सॾ ते राज़ी देरो मां बि काफ़िलो रवानो थी वियो आहे। धरणे के खिताब कंदे अल्लामा राशिद मामून सूमरो बिलावल भुट्टो का मुखातिब थींदे चयो त बिलावल साहब एहतजाज धरणा बुख हड़तालूं असांजो कमु आहे, तकरीरूं असांजो कमु आहे। जेकॾहिं तव्हांखे सिंध सां मुहबत आहे त वफ़ाक़ खे अल्टीमेटम ॾियो। अल्लामा राशिद मामून सूमरो चयो त जेकॾहिं तकरारी कैनालनि जो मनसूबो ख़त्म न कयो वियो त असीं अवां खां एतमाद जो वोट वापसि कंदासीं। अल्लामा राशिद मामून सूमरो चयो त मां पक ॾियारियां थो त 3 कलाकनि अंदरि वफ़ाक़ तकरारी कैनालनि वारे मनसूबे तां हथ खणी वेंदी। अल्लामा राशिद मामून सूमरो चयो त बिलावल भुट्टो साहब हिकु तरफ़ अवां दरिया जे सौदे एवज़ पंहिंजी कुर्सियुनि खे मज़बूत बणायो आहे ऐं ॿिए तरफ़ एहतजाज करे सिंध जी अवाम खे बेवकूफ़ करण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। पर आउं अवां खे ॿुधाइणु चाहियां थो त जमियतुल उलमा इस्लाम अवां जे उन्हनि मनसूबनि खे कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदी। अवां जो असली सिंध अवाम अॻियां आणींदुसि। सिंधु दरिया धाड़ो कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। असीं सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं सिंध जे हर वसीले जी मालिकी कंदासीं। पंजाब बलोचिस्तान असेंबली कहते हो पाकिस्तान खप्पे मुल्क के साथ कौन नहीं खड़ा। सिंध के जो नेशनलिस्ट हैं, कौम परस्त हैं, वो भी 99.99% JDA भी पाकिस्तान के हामी, PTI भी पाकिस्तान के हामी, जमात इस्लामी भी पाकिस्तान के हामी। JUI ने तो पाकिस्तान के हिमायत के बाद आज ने खुद पे धमाके खा लिए। इसी आइन और जमहूरियत के साथ खड़े होने के जुर्म में 90 जनाजे एक जलसे से मैंने उठाए, मेरे कायद में उठाए। इसी जमहूरियत आइन की पासदारी में 9 महीने मेरे वालिद ने जेल काटा। इसी जमहूरियत के पादाश में मेरे बड़ों को